चाहियूं था त चूंडूं वक़्त ते ऐं क़ानून मुताबिक़ थियनि। ख़बर आहे त चूंडनि में वक़्त तमामु घटि आहे। असांखे हफ़्तेवार मोकलूं क़ुर्बान करे चूंडनि बाबति केसूं खे ॿुधणियूं करणियूं आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साजा पीटीआई खे भेट जो चूंड निशान ॾियण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन जे वकील पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो। चीफ जस्टिस चयो त छा पेशावर हाई कोर्ट जो तफ़सीली फ़ैसिलो अची वियो आहे। वकील हामिद खान चयो त तफ़सीली फ़ैसिलो नाहे आयो, मूंखे तयारी जे लाइ वक़्तु ॾिनो वञे। चीफ जस्टिस चयो त केस 3 ॾींहनि लाइ मुलतवी करणो आहे त पोइ पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करणो पवंदो। असां त हर वक़्तु कमु करण लाइ तयारु आहियूं। चीफ जस्टिस जी सदारत हेठि सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो अहम इजलास अॼु ॿीहर थी रहियो आहे। इजलास में सुप्रीम कोर्ट जे ॿिनि जजनि जी इस्तीफ़ा ॾियण वारे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। अॻूणे जज मज़ाहिर नक़वी ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखण जो फ़ैसिलो। इजलास में जस्टिस मज़ाहिर नक़वी ख़िलाफ़ रेफरेंस ते बि गौर वीचार कयो वेंदो। काफ लीग जो नून लीग सां सीट एडजस्टमेंट न करण जो फ़ैसिलो। चौधरी शुजात जी सदारत हेठि इजलास दौरान अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। चौधरी सालिक जो चवणु आहे त नून लीग मुंहिंजे भाउ ख़िलाफ़ गुजरात में पंहिंजा उम्मीदवार बीहारे छॾिया आहिनि। नून लीग असां सां मुक़ाबिलो कंदी त असां पंहिंजनि साथियुनि सां गॾु बीहण खे तरजीह ॾींदासीं। IMF बोर्ड पारां पाकिस्तान के 70 करोड़ डॉलर जी किस्त ॾियण जी मंज़ूरी बाद अॼु रक़म मुंतक़िल थियण जा इम्कान। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान खे महांगाई घटि करण जे लाइ सख़्त मॉनेटरी पॉलिसी जारी रखणी पवंदी। जून 2024 जे आख़िरी ताईं महांगाई 9.5% ताईं वञी सघे थी। नाणे जी मट सटा वारा ज़ख़ीरा वधाइण लाइ मार्केट जे बुनियादी दरामदात खे मामूल ते आणणो पवंदो। IMF पारां 70 करोड़ डॉलर जी मंज़ूरी बाद पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जो इंडेक्स 65,000 जी सतह खां बि वधी वियो। 100 इंडेक्स 572 पॉइंट जे इज़ाफ़े सां 65,190 ते अची वियो। गुज़िरियल कारोबार जी पुॼाणी ते 100 इंडेक्स 64,617 पॉइंट्स ते बंदि थियो हो। इसराइल पारां ग़ज़ा जे इलाइक़े रफ़ा में हवाई हमले जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत वधीक 9 फ़लस्तीनी शहीद। परॾेही मीडिया मूजिब इमारत में पनाहगीर दरअसल हुआ। इसराइली जारी सबब हेल ताईं 22,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया। औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे फ़लस्तीनी ज़ख़्मी। आलमी इंसाफ़ वारी अदालत में इसराइल नसलकुशी वारे केस में अॼु पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदो। नौ देरो में एम्बुलेंस ऐं मस्ताविज में टक्कर जे नतीजे में मासूम बारड़ी फौत। औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। शुगर मिल बट सखर खां लाड़काणी मरीज़ खणी वेंदड़ एम्बुलेंस जो मस्ता सां टक्कर थी पियो। हादसे में मासूम बारड़ी ओसिया थले ते फौत। मुनीर जतोई ऐं बगन जतोई समेत 6 ॼणा ज़ख़्मी। फोती बारड़ी जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सेवण भरिसां ॻोठ नगावल में कोली बिरादरी जी शादी में कचो शराब वापरण सबब वधीक हिकु ॼणो फौत। फौतुनि जो अघु वधी 6 थी वियो। अस्पताल में दाख़िल 15 वरियनि जो रमेश कोली फौत थी वियो।